दोस्तों अॼु जो टॉपिक आहे कंहिं माण्हू खे इनकार कीअं कजे। जॾहिं कोई दोस्त तव्हांखे कोई कमु चवे त उनखे इनकार कीअं कजे। जॾहिं तव्हां कंहिं दोस्त खे इनकार कंदा आहियो त तव्हां पाण खे अंदर में चवंदा आहियो त मूंखे इनकार न करणु खपे हा। अंदाज़ो 70% माण्हू आहिनि जेके इनकार कंदे सुठो महसूस न कंदा आहिनि। अगरि इहा आदत तव्हां में आहे त इन आदत खे ख़तमु करण जा कुझु तरीक़ा ही आहिनि। जेकॾहिं कोई माण्हू तव्हांखे कमु चवंदो आहे त तव्हां सिर्फ़ु उनखे इन लाइ इनकार न कंदा आहियो त मतां इहो शख़्स तव्हां खां नाराज़ न थी वञे। इन चकर में तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु बि विञाईंदा आहियो ऐं उन माण्हू जे हथां इस्तेमालु बि थींदा आहियो। इन जी वजह आहे त तव्हां उन माण्हू जे बारे में घणो सोचो था। के माण्हू इन लाइ बि न करे सघंदा आहिनि जो उन माण्हुनि या ईअं चइजे मां उन्हनि माण्हुनि जो कमु कंदुसि त मां उन्हनि जे क़रीब थींदो वेंदुसि। इन ॻाल्हि मां ज़ाहिर थिए थो त तव्हां पंहिंजी शख़्सियत मां मुतमिन न आहियो। तव्हांजे दिमाग़ इन ॻाल्हि ते यकीन कंदो आहे त मां इन्हनि माण्हुनि जे हा में हा मिलाईंदुसि त उहे मूंखे पसंदि कंदा। हक़ीक़त ही आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे इनकार कंदा आहियो त उहो माण्हू उन ॻाल्हि खे एतिरो अहमियत न ॾींदो आहे जेतिरो तव्हां उन ॻाल्हि खे अहमियत ॾींदा आहियो। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जो कमु करिणो न आहे त उन्हनि खे न कीअं कजे। उहो माण्हू बुरो बि महसूस न करे। जेकॾहिं कोई माण्हू तव्हांखे कमु चए त तव्हां उनखे जो कमु आहे या मूंखे काॾे वञिणो आहे उन सां उहो माण्हू बुरो बि महसूस न कंदो। तव्हां उन जे हथां इस्तेमालु बि न थींदो। नोट तव्हां उन माण्हू खे घणियूं वज़ाहतूं न ॾियो छो जो तव्हां जी ॻाल्हि जो वज़न ख़तमु थी वेंदो। दोस्तो ही ट्रिकूं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि ते इस्तेमालु कयो जेको तव्हांखे ग़लति इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। तव्हांजो वक़्तु बि ज़ाया थींदो आहे ऐं तव्हां उन्हनि हथां इस्तेमालु बि थींदा रहंदा आहियो। दोस्तो अहिड़े माण्हुनि खे 2-3 दफ़ा न करण सां तव्हांजी जान छुटी पवंदी। बाद में उहे सम्झी वेंदा त ही माण्हू असांखे सम्झी वियो आहे। अगरि कंहिं माण्हू जो कमु करिणो आहे त उन जो कमु कयो। ॿी सूरत में उनखे साफ़ इनकार कयो। उनखे आसिरे में रहाइण इन ॻाल्हि जी अलामत खे ज़ाहिर कंदो आहे त तव्हां जे फ़ैसिले करण जी ताक़त कमज़ोर आहे। सचे इंसान जी ज़िंदगी असूलनि जे ताबे हूंदी आहे ऐं कूड़े इंसान जी ज़िंदगी मफ़ादनि जे ताबे हूंदी आहे।